साम्हूं पढ़ी अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकी यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इन जो नालो आहे सूरतुल फातिहा। इहा हर निमाज़ जे हर हिकिड़े रकात जे अंदरि शुरू में इहा सूरत पढ़ी वेंदी आहे। हर मुसलमान पढ़ंदो आहे, जेको बि माण्हू निमाज़ पढ़ंदो उन जे अंदरि इहा सूरत केॾी बरकत वारी आहे इन जो वरी अंदाज़ो लॻाइणु आहे। इन सूरत खे सम्झो त इहा केॾी अज़ीम शान ऐं बरकत वारी सूरत आहे। इन सूरत खे सूरह फातिहा चइबो आहे। फातिहा जी माना आहे शुरूआत, छो त क़ुर जी शुरूआत सूरह फातिहा खां इन जे करे। ॿियो इन सूरत जो नालो आहे उम्मुल किताब, माना इन पूरे क़ुरान करीम जी माउ। इन सूरत खे असबउल मसानी बि चइबो आहे। खोड़ सारा नाला आहिनि जेके इन जा ज़िक्र कयल आहिनि। इन सूरत जी फज़ीलत इहा आहे, रिवायत में अचे थो, हज़रत अबू हुरैरा रिवायत कंदा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां। तवजो सां ॿुधो, अल्लाह जे रसूल फरमाए वल्लज़ी नफ़्सी बियदिही मा उनज़िल फ़ित तौरात वला फ़िल इंजील वला फ़िज़ ज़बूर वला फ़िल क़ुरआन मिस्लुहा इन्नहा सबउल मसानी। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु चवंदा त मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ॿुधो आहे, साईं जन फरमायो मूंखे कसम आहे उन जान जो जंहिंजे हथ जे अंदरि मां मुहम्मद करीम जी जान आहे। मूंखे कसम आहे उन अल्लाह जो जंहिं अल्लाह जे हथ में मां मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जान आहे। पाण फरमायूं त मा उनज़िल फ़ित तौरात, न तौरात में, न इंजील में, न ज़बूर में, न ई वरी क़ुरआन में इन जे मिसल का सूरत आहे। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? इहे टई किताब ऐं चौथो पाण क़ुरान मजीद, यानी एॾी इहा बरकत वारी सूरत, एॾी जेको आहे सो पंहिंजो जलाल वारी सूरत आहे जो इन जे मिसल का बि सूरत क़ुरान मजीद जे अंदरि न आहे। एतिरे क़दुरु जो हज़रत अबू नईम, हज़रत अबू दरदा रज़ियल्लाहु तआला अन्हु रिवायत कई आहे जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो, अल्लाह जे रसूल फरमायो त तजज़ीउ फातिहतुल किताब मा ला यजज़ी शैउन मिनल क़ुरआन वलौ अन्न फातिहतल किताब जुइलत फी कफ़तिल मीज़ान व जुइलल क़ुरआन फिल कफ़तिल उख़रा लफ़ज़लत फातिहतुल किताब सबअ मर्रातिन। हज़रत अबू दरदा फरमाईंदा त मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां इहा रिवायत कई आहे, अल्लाह जे रसूल फरमायो तजज़ीउ फातिहतुल किताब मा ला यजज़ी शैउन मिनल क़ुरआन, यानी सूरह फातिहा जे मुक़ाबले में क़ुरान मजीद जे अंदरि का बि शइ कान्हे का। फातिहतुल जुइलत फी कफ़त, क़यामत जे ॾियारे ॿ हिकिड़े तराज़ू जा पुड़ हूंदा, हिकिड़ो पुड़ खणी करे हुन में तव्हां सिर्फ़ु हिकिड़ी सूरत रखो, हुनजो नालो आहे सूरह फातिहा, इहा सूरत रखो। ॿिए में वरी तव्हां सॼो क़ुरान मजीद सूरह बक़रा खां वठी करे वन्नास जेको बि क़ुरान मजीद आहे इहो सॼे जो सॼो तव्हां ॿिए पुड़ जे अंदरि रखो। जंहिं पुड़ जे अंदरि सूरह फातिहा हूंदी इहो वज़नी थींदो, हो हल्को थी वेंदो। एॾी बरकत वारी ऐं जलाल वारी इहा सूरत आहे। हाणे जेको माण्हू निमाज़ पढ़े थो उहो इन बरकतुनि खे हासिलु करे थो, ऐं जेको माण्हू निमाज़ कोन थो पढ़े उहे ई बरकतूं हासिलु कोन थो करे सघे। ऐं अल्लाह साईं इन क़ुरान मजीद जे पढ़ण वारे जे लाइ या इन सूरत जे पढ़ण वारे जे लाइ जेको इनाम ऐं इकराम बयानु फरमाए, मुस्लिम में सही मुस्लिम जे अंदरि हज़रत अबू हुरैरा ई रिवायत कंदा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां। पाण फरमायूं कुसिमत सलातु बैनी व बैन अब्दी निस्फ़ैनी फ़निस्फ़ुहा व निस्फ़ुहा लिअब्दी व लिअब्दी मा सल फ़इज़ा क़ाल अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन क़ाल अल्लाहु हमदनी अब्दी व इज़ा क़ाल अर्रहमानिर रहीम क़ाल अल्लाहु अस्ना अलैया अब्दी फ़इज़ा क़ाल मालिकी यौमिद्दीन क़ाल अल्लाहु मज्जदनी अब्दी फ़इज़ा क़ाल इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन क़ाल हाज़ा बैनी व बैन अब्दी व लिअब्दी मा सल फ़इज़ा क़ाल इहदिनस सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालिन क़ाल हाज़ा लिअब्दी व लिअब्दी मा सल। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का हज़रत अबू हुरैरा रिवायत करे थो त जेको माण्हू निमाज़ जे अंदरि सूरह फातिहा पढ़े थो, सभ खां पहिरीं जहिड़ी माण्हू सूरत फातिहा पढ़ंदो आहे पोइ फ़इज़ा क़ाल अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, ऐं जेॾी महिल अल्लाह ताला इन सूरत खे पंहिंजे ऐं पंहिंजे बाने जे दरमियान में तक़सीम कयो आहे। जेको बानो अची करे सूरह फातिहा पढ़े थो, अल्लाह ताला फरमाए थो जॾहिं अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन चवंदो आहे, हाणे रब अर्श ते वेही करे फ़रिश्तनि जे साम्हूं चवे थो क़ाल अल्लाहु हमदनी, हे बानो मां अल्लाह जी तारीफ़ ऐं तहमीद करे रहियो आहे। हा, बानो केर बि आहे, ज़ात जो, क़ौम जो कहिड़ो बि आहे, नस्ल जो कहिड़ो बि आहे, ओ चाहे कहिड़े बि क़बीले सां हुनजो ताल्लुक़ आहे, पोइ हीअं ॿई हथड़ा ॿधी करे न्याज़ ऐं निवड़ सां पंहिंजो कंधु झुकाए करे ऐं निमाज़ में पढ़े थो अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। हे ज़मीन जे मथां चवे थो अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। रब थो फरमाए क़ाल अल्लाहु हमदनी, मुंहिंजे बाने मां अल्लाह जी तारीफ़ कई आहे।
मुझे बाने मां अल्लाह जी छा कई आहे बाबा दाना ॻाल्हायो तारीफ़ कई आहे पोइ जॾहिं चवे थो वइद क़ाल अर्रहमान रहीम ऐं जॾहिं चवे थो वइद क़ाल अर्रहमान रहीम तो चवे तरफ़ सां फरमाए थो मां अल्लाह जी सना करे रहियो आहे हाँ मां अल्लाह जी छा करे रहियो आहे सना करे रहियो आहे पोइ जॾहिं बानो चए थो क़ाल अल्लाहु असना अलैहि अब्दी क़ाल मालिक यौमिद्दीन अल्लाह ताला फरमाए थो क़ाल अल्लाहु मज्जदनी अब्दी हाणे जॾहिं मालिक यौमिद्दीन चयो अथई इहो बानो मां अल्लाह जी बुज़ुर्गी बयानु करे रहियो आहे पोइ जॾहिं चए थो इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन ए अल्लाह मां ख़ासि तुंहिंजी इबादत कयंदो ऐं मां तोखां ई मदद घुरंदुमि इबादत बि तुंहिंजी मदद बि तोखां ई घुरंदुमि निमाज़ में माण्हू इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन पढ़ंदो आहे या न आहे पढ़ंदो ॾाढिया ॻाल्हायो इन जी माना आहे त ख़ासि असां तुंहिंजी ई इबादत कयूं था ऐं कंदासीं व इय्याक नस्तईन ऐं ख़ासि तोखां ई मदद घुरूं था ऐं घुरंदासीं निमाज़ में चवे थो अल्लाह सां वाइदो थो करे त मां इबादत बि तुंहिंजी कंदुमि ॿाहिरि निकिरी करे झंडो ॾिठई बि हे मुंहिंजो अलाह आहे कंडो ॾिठई बि हे मुंहिंजो अलाह आहे पीर जी क़बर ॾिठई बि चए थो मुंहिंजो अलाह आहे हुनजे साम्हूं करे हुनखे माबूद बणायो करे वेठो आहे इहो धोखेबाज़ आहे जेको निमाज़ में अल्लाह सां वाइदो करे ॿाहिरि धोखेबाज़ी थो करे पियो अल्लाह वटि हिन जो को बि मक़ाम नथो इहो मुशरिक अथव इन शिरक लज़ुल्मुन अज़ीम ऐं अल्लाह साईं मुशरिक शिरक जे लाइ फरमायो आहे वॾे में वॾो गुनाह वॾे में वॾो ज़ुल्म इहो आहे जो अल्लाह जी ज़ात सां ॿिए कंहिंखे शरीक जे ॻाल्हि सम्झ में आई आहे न पोइ जॾहिं चवंदो आहे इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन अल्लाह ताला फरमाए थो हाज़ा बैनी व बैन अब्दी हाणे इहो मुंहिंजे बाने जे दरमियान में मुंहिंजे बाने जेका शइ घुरी आहे मां अल्लाह तबारक व तआला हुनखे ॾींदुमि पोइ जॾहिं चवे थो इहदिन सिरातल मुस्तक़ीम इन जी माना आहे मुंहिंजा रब हाणे मूंखे सिधो रस्तो अता फरमाए मूंखे सिधो दगु लाहे मूंखे सिधो उहा वाट ॾेखार जेका वो जन्नत जे दरवाज़े ते पहुचे हाणे मूंखे इहा वाट ॾेखार मुंहिंजा अल्लाह इहदिन सिरातल दुआ थो घुरे अल्लाह ताला फरमाए थो पोइ जॾहिं इहो बानो मूंखां सिधी वाट घुरंदो आहे त मां अल्लाह बि हुनखे सिधी वाट ॾेखारे छॾींदो आहे उहा वाट कहिड़ी आहे सिधी उहा अथव औलाइक अल्लज़ीन अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदाए वस्सालिहीन नबियनि वारी वाट नबियनि वारो रस्तो सिद्दीक़नि वारो रस्तो शुहदा वारो रस्तो सालिहीन वारो रस्तो अल्लाह वारनि जो रस्तो जन्नत वारनि जो रस्तो अल्लाह जे महिमाननि जो रस्तो निमाज़ में बीह करे अल्लाह खां इहा दुआ घुरे थो रब फरमाए थो इहा वाट घुरंदो आहे मां इहा वाट हिनखे ॾेखारे छॾींदो आहियां गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दालिन मुंहिंजा रब उहा वाट न ॾे वियो आहे उहा वाट मूंखे न ॾेखारिजांइ ऐं उहे माण्हू जेके गुमराह थी विया हाणे हिन मग़ज़ूब ऐं ज़ालिन मां मुराद केरु आहिनि गैरिल मग़ज़ूब मां उलमा मुफ़स्सिरीन फरमाईंदा यहूदी मुराद आहिनि यहूदी सम्झो था न बाबा ऐं वलद्दालिन मां मुराद नसारा आहिनि छो त यहूदियुनि खे इल्मु बि हो हर शइ जी ख़बर बि रखंदा हुआ ॼाण बि रखंदा हुआ हुज़ूर जे मुतालिक़ उन्हनि जे किताबनि में बि हो सम्झनि बि सही पिया पर पोइ बि रसूल जी ॻाल्हि खे न मञूं अल्लाह जे किताब क़ुर खे न मञूं उन जे मथां अमल न कयूं इन्हनि जे मथां अल्लाह जो ग़ज़ब आहे इन्हनि जे मथां अल्लाह जो छा आहे ॾाढा ॻाल्हायो ग़ज़ब आहे पोइ असां मुस्लमान ऐं ॿियो ईसाई हिकिड़ा यहूदी वरी ॿिया ईसाई अल्लाह ताला फरमाए थो इहे जेके आहिनि इहे बि रस्तो भटकियल आहिनि सही रस्ते सां न आहिनि सिधो रस्तो सही रस्तो अल्लाह तबारक व तआला अंबिया नबियनि शहीदनि और नबियनि सिद्दीक़नि शुहदाए सालिहीन वारो रखियो आहे जंहिंजे मथां तव्हां ऐं असां ईंदासीं या उहो रस्तो तव्हांखे मिलंदो त कामयाबी जो आहे अॼु असां मुस्लमान हिक ॿिए खे मिसाल ॾींदा आहियूं अमरीका वारा फिलाणा यहूदी जेके ॾाढा भला आहिनि अदा ईसाई ॾाढा भला आहिनि अड़े अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल चए थो त इन्हनि जे मथां मां अल्लाह जो ग़ज़ब आहे इन्हनि जे मथां इहे रस्तो भुलियल आहिनि तूं ऐं असां वेही करे उनजी तारीफ़ कयूं त इन्हनि जो रस्तो भलो आहे अल्लाह जे क़ुर सां जंग न कर क़ुर अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी हदीस खे सम्झ अल्लाह जे पाक किताब क़ुर मजीद सां मुहबत कयो तव्हां ऐं असांजी दुनिया बि ख़ूबसूरत थींदी त आख़िरत बि वाख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन जिन दोस्तनि